माणक तोखे निंड कान थी अचे? अलाए को मूंखे अॼु निंड नथी अचे। ए आऊं तुंहिंजो मर्ज़ सुञाणे वियो आहियां। कहिड़ो मर्ज़? अड़े तोखे इश्क लॻल आहे, सो बि चाचे अलहरिनी जी धीअ सां। तोखे कंहिं सुणायो? समुंड में जॾहिं तूफ़ान ईंदो आहे न, वॾियूं वॾियूं छोलियूं उभरंदियूं आहिनि ऐं पाणी में बुड़बुड़ा निकिरंदा आहिनि ऐं तुंहिंजी अखियुनि में मूंखे उहो समुंड नज़र अचे थो। हे आऊं न सुञाणींदुसि त आऊं मलाह कहिड़ो? हाओ यार सोजर, मूंसी इहो लका आहे। राति ॾींहुं रुगो हुनजो चहिरो पियो अखियुनि अॻियां फिरे। ए तूं फिक्र की न कर, चाचो अलाह ॾिनो हाणे पंहिंजे हथनि में आहे, जीअं चवंदासीं तीअं ई कंदो। ए आहीं सभु न जेकॾहिं मुंहिंजो पासो खणंदा मुंहिंजो कमु थी वियो। हे माणक, तूं परेशान को थो थी, असीं सभु तुंहिंजे भेड़ा आहियूं। माझी वो तुंहिंजी तबियत चाक नथी लॻे। होड़े में कीअं वेंदे? तूं फिक्र न कर, दवा खणिया पी छॾियां, खंघ आहे लही वेंदी। हाँ, दवा त खणी थी अचां, पर जेकॾहिं होड़े में उते तुंहिंजी तबियत ख़राब थी पई त पोइ कीअं कंदे? ए उते मां अकेलो कीन हूंदुसि, माणक वारा बि मूं साण हूंदा ऐं हू होड़े ते दवाऊं ऐं टिकियूं रखंदा आहिनि। राजा जा पी, आऊं चवें थी न वञ। ए त पोइ हिते वेही बुख मरा, ॾिसी कोन थी ढंढनि ऐं ढोरनि ते ॾाढनि अची कब्ज़ो कयो आहे। पाण छा कयूं, बुख मरूं? थोरो घणो गुज़र सफ़र हो, सो बि अची ॾाढनि कब्ज़ा कया आहिनि। हाणे त पंहिंजो वसी नथो हले। तूं ऐं राजा मुंहिंजो फिक्र म कजो, जिते ज़िंदगी खुटणी हूंदी उते खुटी वेंदी। अल्लाह साईं ख़ैर कंदो, पर राशन पाणी जो को बिलो कयो अथई? हाँ, मूं सेठ आशम खे चई छॾियो आहे, तव्हां हुनखां सीधो खणंदा वञिजो, ऐं मोटी ईंदुसि हुनखे पैसा पाण ॾेई छॾींदुसि। ए राजा जा पी, पंहिंजी तबियत जो ख़्याल रखजा। ए तूं मुंहिंजो फिक्र न कर, अल्लाह सणाई कंदो। हाणे ड्रामा सीरियल पाणी ऐं प्रीत जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो सिन TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।